सीन खबर साथ नाड़ेवारी वफाकी वजीर मिफ्ता इस्माइल चयो पाकिस्तान हिन वक्त मुश्किल तरीन दौर मां गुज़री रहियो आहे। ॾुखे वक्त में बजट पेश कई। IMF खुश नाहे, हुकूमत के वधीक ॾुखिया फ़ैसला करणा पवंदा। इस्लामाबाद में सुदसमा वारे मरियम रक्सेब नाड़ेवारी ममलिकती वज़ीर आयशा बोस पाशा ऐं FPR जे चेयरमैन आसिम अहमद सां गॾु पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाड़ेवारी वज़ीर चयो त इक़्तिसादी टीम बजट ठाहिण में मदद कई, जंहिं ते हू थोराइतो आहे। नाड़ेवारी वज़ीर चयो त सरकारी मुलाज़िमनि जी कारकर्दगी सबबि संदनि पघारनि में 15% इज़ाफ़ो कयो। पाकिस्तान ॾुखे वक़्त में बीठो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो मुश्किल वक़्त में बजट ॾिनी आहे। मिफ्ता इस्माइल चयो त तारीख़ जा 4 वॾा खसारा इमरान ख़ान कया। गुज़िरियल हुकूमत IMF सां मुआहदे जे ख़िलाफ़ फ्यूल ते सब्सिडी ॾिनी। मुश्किल फ़ैसला करण खां सवाइ को बि ऑप्शन न हो। हुन चयो त वज़ीर आज़म ॾुखिया फ़ैसला कया, पर हू आम पाकिस्तानी खे वधीक दॿाईंदा त तारीख़ खेनि कॾहिं बि माफ़ न कंदी। नाड़ेवारी वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त पाकिस्तान एटमी ताक़त आहे, पंहिंजी मईशत सुधारणी पवंदी। मसइला हल न कया विया त मईशत एतिरो पार खणी न सघंदी। हुन चयो त गैस में नुक़सान थी रहियो आहे, पतो नथो पवे त गैस चोरी थी वेंदी आहे या उॾामी वेंदी आहे। संदसि चवणु हो त गैस जे शोबे में 400 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वई आहे। कंहिं फैक्ट्री खे बैन थियण न ॾिनो वेंदो, उन सां रोज़गार मिलंदो आहे। मुल्क में जेतिरा वसीला आहिनि उन्हनि मां 5% बि इस्तेमालु न कया विया। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त नए पाकिस्तान जे नाले ते हिकु सेक्टार्ट मुल्क खे नुक़सान पहुचायो आहे। नारोवाल में तक़रीब खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल चयो त हिकु सेक्टार्ट मुल्क खे नुक़सान पहुचायो। सिलेक्टेड खे कंहिं बि शइ जी ख़बर ही न हुई, खेसि कीअं हुकूमत ॾिनी वई। एहसन इक़बाल चयो त बजट में ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वियो। सोचणो पवंदो त वसीला हुअण बावजूदि छो पोइते आहियूं। एहसन इक़बाल चयो त मुल्क खे दहशतगर्दी ऐं अंदरूनी रफ़े सबबि नुक़सान पहुतो। अफ़सोस सां चवणो थो पवे त 75 सालनि में अधु पाकिस्तान विञाए छॾियो। नौजवाननि खे आसान किस्तनि ते लैपटॉप फ़राहम कंदासीं। मुल्क में महांगाई तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वई। महांगाई जी मजमूई शरह 23.98% रिकॉर्ड कई वई। शुमारियात खाते अंक अखर जारी करे छॾिया। शुमारियात खाते मूजिबि हिकु हफ़्ते दौरान महांगाई में 2.67% वाधि थी आहे, जंहिंखां पोइ महांगाई जी मजमूई शरह 23.98% ताईं पहुची वई, जेका मुल्की तारीख़ में महांगाई जी बुलंद तरीन शरह आहे। शुमारियात खाते अंगनि अखरनि मूजिबि हिकु हफ़्ते दौरान 30 शयूं लाज़मी महांगियूं थी वयूं। साॻई वक़्तु 5 शयुनि जी क़ीमतनि में घटिताई ऐं 13 शयुनि जी क़ीमतनि में इस्तेकाम रहियो। दस्तावेज़नि मूजिबि हिकु हफ़्ते दौरान पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में 3 रुपया फ़ी लीटर वाधि कई वई। गिह जी क़ीमत 28 रुपया फ़ी किलो ताईं वाधि थी आहे। पटाटनि जी क़ीमत में 3 रुपया 10 पैसा, टमाटा 4 रुपया फ़ी किलो ते इज़ाफ़ो थियो। बसर, लूणु, मटर, खंडु, खीर ऐं ॿियो आम वाइपे जूं शयूं महांगियूं थियूं। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त बजट खां अॻु पेट्रोल, गैस, बिजली ऐं घी महांगो थी चुको हो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त भाण गैस ऐं दुकानदारनि जी बिजली बिलनि में टैक्स जी वाधि कई वई। हुन चयो त परॾेही नाड़े जे ज़ख़ीरनि में खोट मुआशी खसारे ॾांहुं वञी रही आहे। शेख रशीद चयो त क़ौम 45 ॾींहं इम्पोर्टेड हुकूमत जे सालमाड़नि फ़ैसिलनि जो इंतज़ारु करे। वज़ीर आज़म स्पीकर खां क़ौमी असम्बली जे इजलास में नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बहस कराइण जी दरख़्वास्त करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारतीय हुक्मरान पार्टी BJP जे अख़बारनि जे तौहीनामेज़ बयाननि जी हू मज़म्मत कनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त दुनिया जे 1.25 अरब मुसलमाननि जे दिलनि जो खून कयो पियो। माण्हू एहतिजाज करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म चयो आहे त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत ऐं मुहबत जे अहम ऐं नाज़ुक मामले ते ऐवान में बहस कराए वियो। भारत में थियल मज़म्मत जोॻे वाक़े ख़िलाफ़ ऐवान मज़म्मत जी क़रारदाद मंज़ूर करे भारत समेत सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुरमत लाइ हू हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि।
मनी लॉन्ड्री केस में अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज की ज़मानत ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। लाहौर की स्पेशल सेंट्रल कोर्ट में ॿुधणी दौरान अदालत शहबाज शरीफ हमज़ा शहबाज ऐं ॿिनि खे पेश थियण जो हुकुम ॾिनो। वफ़ाक़ी जांच इदारे मनी लॉन्ड्री केस में 3 रुपोश जवाबदारनि की रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। एफआई के प्रोसिक्यूटर फारूक बाजवा चयो त 3 जवाबदार ॼाणायल एड्रेस ते मौजूद न हुआ। ॿुधणी दौरान वज़ीर आज़म रोस्टम ते अची बयान ॾिनो त हुन ते संगीन इल्ज़ाम लगाया विया आहिनि। हुन चयो त अदालत के कुछ ॿुधाइण चाहे तो। एफआई गिरफ़्तार करण जो रस्तो ॻोल्हण चालान में देर कई। ॿुधणी दौरान जज वज़ीर आज़म खां पुछाणो कयो त छा शुगर मिल्स में को हिस्सो आहे, जंहिं ते शहबाज शरीफ चयो त शुगर मिल जो हो न डायरेक्टर आहे न वरी शेयर होल्डर। हुन चयो त जेकॾहिं मनी लॉन्ड्री करणी हुई त हो कानूनी तरीक़े सां ई करे हा, पर अहिड़ी किरियल हरकत कई नाहे। अदालत बयान ॿुधण बाद शहबाज शरीफ हमज़ा शहबाज के वञण जी इजाज़त ॾेई छॾी। अदालत वकीलनि जा दलील मुकम्मल थियण बाद जवाबदारनि जी ज़मानत ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। एहतसाब अदालत में सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी खिलाफ आमदनी का वधीक असासन बाबत केस की ॿुधणी थी। वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी आइनी इस्तनाम मिलियल हुअण सबब अदालत में पेश न थियो। केस में नामज़द ॿियनि जवाबदारनि के अदालत में पेश कयो वियो। आगा सिराज दुरानी जे वकील अदालत में दलील ॾींदे चयो त आगा सिराज दुरानी वक़्ती गवर्नर जूं ज़िम्मेवारियूं अदा करे रहियो आहे। केस आइनी इस्तशना मिलियल हुअण सबब अदालत में पेश नाहे थियो। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद कार्रवाई 24 जून ताईं मुलतवी करे छॾी। वाज़िरत स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी ऐं ॿिनि जवाबदारनि ते आमदनी खां वधीक असासा केस जो एहतसाब अदालत में रेफरेंस दाख़िल आहे। पाकिस्तान भारतीय अॻवाननि पारां तौहीनामेज़ बयाननि जो मामलो गॾियल क़ौमुनि में उथारे छॾियो। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे सदर सां राबितो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी तौहीनामेज़ रिमार्क्स इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ तामीरी मुकालमे ते ज़ोर ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॻाल्हियुनि में तौहीनामेज़ बयाननि जहिड़े मामले खे मुंहुं ॾियण लाइ बि गॾियल जिदोजहद लाइ गॾियल क़ौमुनि जे किरदार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। डॉक्टर आमिर लियाकत जी मौत वारो मामलो, हू मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो, पतो पइजी वियो। डॉक्टर आमिर लियाकत पंहिंजे आख़िरी वीडियो बयान में मुल्क छॾे परे वञण जो चयो हो। संदसि दोस्त रहमान ॿुधाए त आमिर लियाकत मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। हुन हाईलैंड वञण लाइ पासपोर्ट बि जमा करायो हो। आमिर लियाकत हाईलैंड में दीनी तालीम ॾियण लाइ वञी रहियो हो। वायरल वीडियो खां पोइ हू सख़्तु परेशान रहंदो हो। संदसि दोस्त रहमान ॿुधाए त आमिर लियाकत मुल्क छॾण जो फ़ैसिलो करे वरितो हो, पर खेनि ख़बर न हुई त हू दुनिया छॾे वेंदो। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह स्पेशल ॿारनि लाइ कोरंगी में बहाली ऐं सिख्या मर्कज़ जो इफ़्तिताह कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेंटर जे मुख़्तलिफ़ क्लास रूम्स जो दौरो पिणु कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध जे 67 सेक्टरनि में बहितरीअ जो कमु जारी आहे। हुन चयो त तालीम जी बहितरीअ लाइ पब्लिक प्राइवेट सेक्टर्स गॾिजी कमु करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत ख़ासि ॿारनि जी तालीम ते ध्यानु ॾेई रही आहे। मुराद अली शाह चयो त हैदराबाद में बि ॿारनि खे मयारी तालीम ॾियण लाइ कमु जारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध हुकूमत ख़ासि ॿारनि जी तालीम ते ध्यानु ॾेई रही आहे। हैदराबाद में बि ॿारनि खे मयारी तालीम ॾियण लाइ कमु जारी आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर जो सलाहकार मंज़ूर वसाण, सूबाई वज़ीर शर्जील मेमण, शीला रसा, ख़ासि मददगार सादिक मेमण, वक़ार बहती, चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरियुनि समेत ॿिया मौजूद हुआ। पंजाब काबीना में तोसी जा इम्कान आहिनि। ॿिए वज़ीर सुभाणे कसम खणंदा। ज़रियनि मूजिब राणा मशहूद, मुश्तफ़ा शुजा, इमरान नसीर, ताहिर खलील, चौधरी इक़बाल ऐं यावर समान काबीना जो हिसो बणिजंदा। काबीना में कर्नल रिटायर्ड अयूब, तनवीर असलम, बिलाल यासीन, सेफ खोकर, ज़किया शाहनवाज़, मिर्शा भट्ट, जहांगीर ख़ानज़ादा, किरण रिटायर्ड तारिक, उस्मा बुखारी, कासिम अली ऐं नज़ीम कामरान बि काबीना में शामिल थींदा। पीपल्स पार्टी जा वधीक 3 वज़ीर ऐं 2 सलाहकार बि पंजाब काबीना में शामिल थींदा।
पीपल्स पार्टी जो सीनियर अख़बार सेनेटर सिकंदर मेंद्रो अमेरिका में लाॾाणो करे पियो। ज़रीन वाजिब सिकंदर मेंद्रो कैंसर जे मौसिमत सां जड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए वियो। ख़ानदानी ज़रीन वाजिब डॉक्टर सिकंदर मेंद्रो 2 महीननि खां अमेरिका जे अस्पताल में इलाज थिए थो। सिकंदर मेंद्रो जो अमेरिका जे अस्पताल में इलाज दौरान साह जो सॻो टुटी पियो। ख़ानदानी ज़रीन वाजिब डॉक्टर सिकंदर मेंद्रो जो मड़ 3 ॾींहं बाद अंगारे ॾियारे वतन वापसि आंदो वेंदो।